ही दादू कैंपस में जेको ड्रामो थियो उन में असां ॾिसूं पिया हिकिड़ा जेको आहे अज़हर शाह जे ख़िलाफ़ हिकिड़ा अज़हर शाह जी हिमायत में मुज़ाहिरा पिया कनि। हिकिड़ो माण्हू चए थो रक्स में कहिड़ो मसलो आहे, मूं रक्स कयो आहे या चयो आहे त तव्हां पढ़ायो हर भरू मुंहिंजे ख़िलाफ़ ही साज़िश पई। ॾिसो हाणे इन में असांखे थोरो इंतज़ारु करिणो पवंदो। असां बर वक़्त जीअं ई असांखे इतला मिलियो इन क़िस्म जी वीडियो वायरल थी सोशल मीडिया ते ई थी त उनजो गवर्नमेंट नोटिस वरितो ऐं असां कमेटी ठाही आहे। इंशाल्लाह थोरो इंतज़ारु कंदासीं कमेटी जी कहिड़ी फाइंडिंग अचे थी, कहिड़ी रिपोर्ट अचे थी, उनखां पोइ असीं जेको आहे ॿुधाए सघंदासीं, फ़ैसिलो करे सघंदासीं त असांखे मुस्तक़िल कहिड़ो फ़ैसिलो करिणो आहे, छा करिणो आहे। अच्छा न जेके इल्ज़ाम आहिनि उनजे मथां कहिड़ा कहिड़ा हिन महिल ताईं साम्हूं आया आहिनि? उहो त हाणे उहा कमेटी जेका तयन कंदी न। हिन वक़्तु जेका माण्हू खे हटायो वियो आहे, ॾिसो वीडियो जेका वायरल थी आहे उन में जेको उनजो उस्तादनि सां जेको रवैयो आहे या ओपनली जेका हू ॻाल्हि करे थो पियो त उन बेस ते ज़ाहिर आहे असां उन कमेटी खे ॾिनिया आहिनि तमामु जेके शयूं त भई तव्हां तहक़ीक़ात करे असांखे रिपोर्ट मोकिलियो। उहा जेकॾहिं हुनजी साइड ॿुधंदा, हुनजी बि साइड ॿुधंदा, ॿई साइडूं ॿुधी जेका रिपोर्ट ईंदी, फैक्ट्स ईंदा असांजे साम्हूं, उहा असां त हुनखे टाइम ॾिनो आहे हिकु हफ़्ते जो, मुंहिंजे ख़्याल में जल्दी अची वेंदी इंशाल्लाह। इहा हाणे वाइस चांसलर कमेटी ठाही आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत त हमेशह जेको आहे सो वुमेन एम्पावरमेंट जी ॻाल्हि करे थी ऐं औरतुनि खे वधीक बाख्तियार करण जी ॻाल्हि करे थी। हाणे कमेटी ठही आहे, उन में हुन छो न रखियो आहे इहो त वाइस चांसलर साहब बि ॿुधाए सघंदो। असां त हुनखे हिदायतूं ॾिनियूं त बाबा हिकिड़ी इम्पार्शल क़िस्म जी सही कमेटी ठाहे जेका असांखे सही क़िस्म जा हक़ीक़तूं ॼाणी रिपोर्ट। सर हिकिड़ो ॿियो सुवाल आहे त ही जेके इन क़िस्म जा वाक़िया थियनि था सिंध अंदरि एजुकेशन हवाले सां हेरासमेंट जा बि केस अचनि था असां वटि, त छा सिलेक्शन करण महिल जेको आहे सही तरह सां चकास नथो कयो वञे, उन्हनि सां राब्ता माना रखण महिल छो इहो ख़्यालु? ॾिसो जेके असांजूं यूनिवर्सिटीज़ आहिनि उहे तक़रीबन सभु ऑटोनॉमस बॉडीज़ आहिनि, अथॉरिटीज़ आहिनि, ठीकु आहे न। गवर्नमेंट जो कंट्रोल ज़रूरु हुन ते आहे, उनखे फाइनेंसिंग ज़रूरु गवर्नमेंट करे थी, पर उहे बाख़्तियार आहिनि। उन्हनि जूं पॉलिसीज़, उन्हनि जा फ़ैसिला, उन्हनि जो जेके सिलेक्शन बोर्ड्स, उहे सॼो सिंडिकेट ऐं सेनेट बाख़्तियार हूंदा आहिनि जेके उन मां ई थींदा आहिनि। ऐं त उन में असां हर मुमकिन कोशिशि कंदा आहियूं त असां इहो ज़रूरु असीं एश्योर कंदा आहियूं त हुननि खे इहे असीं डायरेक्शन्स ॾेई छॾियूं त बाबा तव्हांजा जेके SOPs आहिनि, जेके कोडल फॉर्मेलिटीज़ आहिनि, जेको लॉज़ आहे, तव्हां उहे किथे बि वायोलेशन न थियणु खपे। तव्हांखे सिलेक्शन बोर्ड एज़ पर एक्ट, एज़ पर लॉ जेका तव्हांजो रिकमेंडेशन्स आहिनि उन्हनि ते तव्हां अमल करियो। उन में कंहिं बि क़िस्म जी अगरि एनआरआफी थिए थी, भंजकड़ी थिए थी, इरेगुलेटरी थिए थी ऐं असां ताईं अचे थी त हुकूमत उन ते एक्शन खणे थी। थैंक यू सर।